पनुआकिल क़ौमी शाहराह ते सांगी वटि दर्दनाक हादसो जतोई बिरादरी जा ॿार ट्रॉलर हेठां अची भाटिजी फोत थी विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी नाला मूंखे ॿुधायूं पिया त पनुआकिल जे सांगी थाणे जे हद में क़ौमी शाहराह ते जेको पीर बख़्श जतोई जो होटल आहे उते हिकु टेलर बीठल हो ऐं ॿ ॿारड़ा क़ौमी शाहराह सांगी वटि रांदि रूंद करे रहिया हुआ त राति जे पहर में टेलर पोइना गाॾी खे रिवर्स कयो, जंहिंजे नतीजे ॿ बालक 6 साला मुस्तवर जतोई ऐं 12 साला सफ़ीउल्ला जतोई टेलर हेठां अची चीभाटिजी फौत थी विया आहिनि ऐं जिन खे पनुआकिल अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद रेस्क्यू इदारनि सांगी पुलिस वारसनि हवाले कयो त सॼे ॻोठ में रोज़ ॾाढो आहे मातम मची वियो ऐं जतोई बिरादरी में सोग वारो माहौल पैदा थी वियो आहे। सांगी पुलिस टेलर जे ड्राइवर ऐं क्लीनर खे त गिरफ़्तार करे वरितो आहे, पर इहो वाक़ियो अवाम लाइ सवालिया निशान बणियो आहे त टेलर जे रिवर्स सबबु ॿ नींगर कीअं टेलर हेठां अची थॾे ते चिभाटिजी फौत थी विया आहिनि। सांगी पुलिस खे उन वाक़े जी बाज़ाब्ता जांच करणु खपे। माज़ी में थींदो ईअं आहे जो इतफ़ाक़ी हादसो ॼाण आहे, बाअसर माण्हुनि जे चवण ते पुलिस उन्हनि गाॾियुनि खे ऐं ड्राइवरनि ऐं क्लीनरनि खे फौरी तौर ते आज़ादु करे छॾींदी आहे। जी अयाज़, वाक़े जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।